आक़िबतुल मुत्तक़ीन अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या मुर्शिदी या रसूलल्लाह। खातमुन नबिय्यिना शफ़ीउल मुज़नबिय्यिना अनीसुल गरीबीन रहमतुल लिल आलमीन। इमामुल अव्वलीन वल आखिरीन आलिमुल अव्वलीन वल आखिरीन सय्यिदुल अव्वलीन वल आखिरीन अल्लज़ी कान नबिय्यन व आदम बैनल माइ वत्तीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यतिहि व शुहदाइहि व उम्मतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अम्मा बअदु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला असलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़र रसूलुन नबियुल करीम। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे यार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील। खाक पाए गौसे आज़म ज़ेर साया हर वली। पाए पांदगी चिय में अंगण जे अचन अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढक जन। थोड़े लख हुजन त बि माफ़ियूं ॾिजां मैं धरा। हर फकीर दा कदर करीमत शान शाह हुए। हर फकीर दा कदर करीमत शान शाह होवे। हर पानी दा अदब करीमत आबे हयात होवे। हर दी दा अदब करीमत महशर दा दी होवे। हर रात दा कदर करीमत कदर दी रात होवे। ए गुलाम फरीदा हर जात दा अदब करीमत महबूब दी जात होवे। सैयद पीर समुंदर हैं औत न जाने को। फिर सेवा करे जो माणिक मोती माणे सो। अली जी औलाद खे जे भायो घट पाणो तन पली तन जो परवरदिगार तू 3 साल पट।
खफ़ो ऐं खफ़त लहदुन कीन लतीफ़ चवे वाजिबुल एहतराम उलमाए कराम सैयद सादात तमाम महबूब जे आशिक़न के दस्तगीर जे गुलामन के अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मिठा साईं उन बाजारे रब रहमान जा लख करोड़ एहसान जो तवां असां खे पंहिंजे दिलबर हबीब जो उम्मती कयई ऐं तवां असां खे आशिक़ रसूल करे सोने दिलबर दिलों दस्तगीर जो मुरीद कयई। बेहद शुक्रगुज़ार आहियूं असांजे अखियुनि जे ठार मिठड़े साईं सैयद मोहम्मद जुमन शाह जीलानी कादरी बादशाह जनाब मोहतरम साईं मोहम्मद बचन शाह साईं मोहम्मद जुमन शाह जा भाइर ऐं भाटिया उन जे लाइ दुआ कंदा। ये दस्तगीर जी यारी शरीफ़ा यारी कंदो ई उहो आहे जंहिंखे दुआ हूंदी आहे। असां दुआ फिरण जे लाइ हाज़िर थिया आहियूं प्रोग्राम महबूब जे बचन जो यारी दस्तगीर जी अर्ज़ी इंसान जी हयाती तमाम थोड़ी आहे। इंसान कब्र जो मेहमान आहे। कब्र हिकु कीड़नि जो घर आहे। ये हयाती महबूब जो सदको मिली आहे वरी न मिलंदी वरी हली कब्र जा मेहमान थींदासीं। ये माइट मिट दोस्त सब छॾे वेंदा कारे कलर में ऊंदाई कोठीअ में दफनायूं मण मिटनि जा मथो ॾिनियूं हर कोई हलियो वेंदो झूनी थे न ज़मीन पोड़ो थे न सिजो न बनीअ मथां ॿिज केई हारी दर हलिया विया। अॼु हिन जॻह ते मुंहिंजे नंढे भाउ साईं सैयद गुलाम शाह जीलानी जो प्रोग्राम हो। मूं जेॾी महिल करूंडीअ में प्रोग्राम करे वरी जेॾी महिल नवाब शाह वञा पियो तो साईं जन मूंसां ॻाल्हायो तो मुंहिंजो प्रोग्राम आहे साईं सैयद जुमन शाह बादशाह वटि तव्हां होॾे वञो। चवंदा आहिनि त लिखियो मंझि निराड़ कलम क्याड़ीअ न हले तोड़े हले तकड़ी तोड़े हले विख पर लिखो मंझि लिख लहंदसि कीन लतीफ़ चई। आयत करीमा ॿुधो तर्जुमो उन खां बाद में चंद प्यार जूं ॻाल्हियूं तव्हांजो घणो टाइम न वठंदासीं। असांखे पाण बि इलाही थकावट आहे। मूंखे वरी सुबुह फजर नमाज़ पढ़ी लाड़काने खां हेठि मिर्ज़ापुर में हेठि कचे में प्रोग्राम आहे। दुआ कयो अल्लाह करे या नौकरी पंहिंजे बारगाह में मुस्तफ़ा क़बूल फरमाए आमीन तो चओ। अर्ज़ी आहे अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमाए त कुल अम्र जो सीरो आटर अल्लाह ताला फरमाए कुल महबूबा हिनन के तू चौ हिनन के चौ मुझा मालिक छा चवा हिनन के। अल्लाह ताला फरमाए हिनन के चौ त ला असअलुकुम अलैहि अजरन माता को कोई भी इन जो सिलो अजर न थो घुरा। छा जो सिलो छा जो अजर अखियूं महबूब जे करे आवाज़ महबूब जे करे हथ महबूब जे करे प्यारी घरवारी बचड़ा इज्जत गैरत रोज़ी सब मां मुस्तफ़ा जे करे मिलियो महबूब ॾिनो बि तुंहिंजे करे त मां हाणे चवे बि हिननि खे तूं त मां तव्हां खां कोई बि सिलो अजुर नथो वठां पर इल्लल मवद्दत फिल क़ुरबा तुंहिंजे बच्चनि सां प्यार कयां। ॾाढा सुभान अल्लाह थोरो वधे आवाज़ महबूब तूं हिननि खे चयो त तुंहिंजे बच्चनि सां आवाज़ अचे
जेके ज़बान आहे वो गालाई महबूब है तुझे बच्चन सा हां हां एडे मोडे ने एडे लाइट के कर बंद कर बस जरूरत काने का हां या हेदे वावा मत पर अर्जिया नमाज जो कुरान हुक्म भी कुरान में ज़कात जो हुक्म भी कुरान में हज जो हुक्म भी कुरान में नमाज जो हुक्म भी कुरान में सैयद जे प्यार जो हुक्म भी कुरान में सैयद जे प्यार जो हुक्म भी कुरान में मां तो तवा को बचा तो कुरान पाक जी हर शय के फर्ज समझो तो तवज्जो कुरान पर अदा यो नमाज जो से कुरान में अच्छा पैसे वाले ते हज फर्ज से कुरान में तो मां तो तवा को बचा हज के फर्ज समझो तो वने नमाज के फर्ज समझो तो वने जे करे ज़कात के फर्ज समझो तो भला मुस्तफा के बच्चन जे प्यार वारो फर्ज छो न तो समझो जे करे नमाज जो हुक्म भी आता भी कुरान में नमाज जो हुक्म कुरान में हज जो हुक्म कुरान में तो सैयद जे प्यार जो हुक्म भी कुरान में इयो प्यार नसीब भई उन के थींदो आ जेको ईमान वारो या वाहिद जमात आले सुन्नत आज जे अल्लाह ताला दिलन में सैयद जो प्यार नसीब फरमायो दादा दादा मस्त थी लगा अर्जिया अल्लाह ताला की जात बरकत फरमाए बाबू बहनन के तू चौ के चयो हां साईं भत को न कयो साईं रुको सजो नहीं हां हां वो कयो थे का खाई करे मलायो तो कोन था लफ्ज तो लाडो थे अल्लाह से ताके दुखरी न देखा और जो को खाई आ हमारी को और न मलाई तो को था था हाने हेरे मुझे प्यारे मां तो सा थक जी पिया ता तो वरी केड़ो करम हां नेवन शायद हालो ए वरी जोड़ेलो वरी नालो पियो नवा अब वाला नवा महबूब करीम कायनात जी सरदार जाश को चोराए रब थो ए चवे वरी महबूब जेके गाल समझ में आई जाओ हथ तो मते कर आया अल्लाह से ताजे हथन के सलामत हुआ दुनिया के खुशामद में आज मुस्तफा के प्यार में हाथ हाने हेदे बोली ने चोराए रब थो ए चवे वरी महबूब थो चवे वरी सब गाला चवे वरी महबूब हाने हेदे बोली ने मां इया खड़ी जवा ओ प्रिय जानो करो वाह जो सुबाशा तो के भी पाजा बच्चा प्यारा हुंदा पर मुस्तफा के भी पाजा बच्चा प्यारा जो मुस्तफा पाजी उम्मत की सिफारिश तो करे ओ मोते कलमे पढ़ वारो वाह मुस्तफा तुझे करीम जी करीमियत कुर्बान मुझा करीम ता फरमा ओ कलमे पढ़ वारो मा अल्लाह जो नबी तो तवा सा गालाया तवा का कोई अजर न तो ग्रा मुझे बच्चन सा प्यार करे दादा सुभान अल्लाह या वाहिद जमात आले सुन्नत आज के अल्लाह ताला मुस्तफा के बच्चन जो प्यार नसीब फरमाए दुआ कयो अल्लाह ताला तो असा जे बच्चन नस्ल के भी बाबू भाई ने जो बच्चन जो प्यार नसीब फरमाए अज यारी में दुआ घुरी त छड कंजूस अर्जिया हिन महीने में मुझे पाक मुर्शिद हजरत इमाम अली मकाम हजरत इमाम हुसैन जी विलादत थी
ये केड़ो महीनो शोबान वरन वरन मुफस्सरन लिखियो आ त 5 तारीख ते हजरत इमाम हुसैन जी विलादत थी 3 तारीख भी आई आ पर वरन मुफस्सरन 5 तारीख ते घणो लिखियो मुख्तलिफ रिवायतूं आहिनि पर अर्ज़ ई आ त महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारी न्याणी अम्मा साईं तो असा मोमिन जी अम्मा अम्मा सच्ची खातून खे 3 पुट हुए बड़ा एकड़ो इमाम हसन बियो इमाम हुसैन जो इमाम मोहसिन ये 3 शहजादा हुया जेको बियो हुयो इमाम मोहसिन वो नंढे लाइ फौत थी वियो इमाम हसन ऐं हुसैन इमाम हुसैन पाक महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारी न्याणी फातिमा जे बतन में जेडी मल हुयो त महबूब करीम कायनात जे सरदार जी चाची हुई जेका हजरत अब्बास जी घरवारी उहा चवे थी त मां रात जो सुती पई हुयसि हिकिड़ो ख्वाब लथो रात जो निंड में ॾिसां थी त महबूब करीम कायनात जे सरदार जे पाक जिस्म जो टुकड़ो कटजी अची मुझे हंज में पियो जेडी मल जो इहो ख्वाब लथो ख्वाब मुझो सुजागी थी त बीबी पाक उम्मे फजल थी चवे त मां अची रोइण शुरू कई एडो रुनस अलाए के कमी ने महबूब के अलाए तकलीफ दिनी अलाए छा अलाए महबूब जो उर्दो कटियो अलाए महबूब करीम जो बाजू कटियो अलाए छा महबूब के तकलीफ दिनी ये जेडी मल हर तरह की सोच पई अची जेडी मल असर जो पाक फुटी जो टाइम थियो वठी रसूलुल्लाह जे हावेली जे भागी बीबी पाक चवे थी त जेडी मल मां रसूलुल्लाह जे हावेली में छा ॾिसां त मुस्तफा वज़ू पिया फरमाए थोड़ो वॾे आवाज़ महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मल वज़ू पिया फरमाए त महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए चाची खैर पाए जो तू सवेरे आई आ अर्ज़ कई त या रसूलल्लाह हा मां मोडे खैर आ पर तवा दे खैर आ महबूब करीम कायनात जे सरदार फरमायो त मां वरी चाची अॼु ॾिसी खिली ॾिनो वडन वडन मुफसर लिखियो आ त मुस्तफा छो खिला इहो इन जे करे खिला जो चाची जे दिल ते गुबार हो महबूब करीम जे खिलण मुरकण जो मकसद इहो हो त मुझे चाची जे दिल तो गुबार लही वञे महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हा चाची बोले त खैर आ महबूब के अर्ज कई थई मां रात वडो खतरनाक ख्वाब लथो आ इन जे करे परेशानी हाल में हुयस तवा दे ढोणदी आयस अलाए के मुझे महबूब के का तकलीफ त न ॾिनी आ महबूबन फरमाए मां हुआ वो केड़ो ख्वाब आ अर्ज कई त या रसूल अल्लाह मां रात निंड में ॾिठो त तवा जे पाक जिस्म जो टुकड़ो कटजी अची मुझे हंज में पयो आ महबूबन करीमन कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाची तो के मुबारक आ तो ख्वाब ॾाढो भलो लथो आ तो के मुबारक आ तो जो ख्वाब ॾाढो अलाए थकजी पियो अलाए मन ता के हर जगाणो महबूब करीम कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया चाची तो ख्वाब ॾाढो भलो लथो आ अर्ज कई या रसूल अल्लाह तवा जे पाक जिस्म जो टुकड़ो कटजी मुझे हंज में पवे यो ख्वाब भलो आ मुझे मुस्तफा फरमाए को उन जो ताबीर करे बुधाई हा मुजा करीम महबूब करीम फरमाए मुझे न्याणी फातिमा के उम्मीदवार या उन के जमदो पुत्र जेको तुझे हंज में पलंदो वो तुझे हंज में पलंदो हाने हेदे बोले ना अन्ना हजरत इमाम हुसैन पाक जाओई कोने को अग में अल्लाह जो नबी तो फरमाए तो लगे पुत्र जमदो जेको तुझे हंज में पलंदो नादिया सुभान अल्लाह ताला या अल्लाह जेको दिल सा सुभान अल्लाह करे लगे दुख दी न दिखार दे हाय हाय सुभान सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि
कायनात जे सरदार फरमाए चाची तू ख्वाब ॾाढो भलो लॻो आहे हेॾे मोॾे ॼाणो मुंहिंजे न्याणी फातिमा खे उमेद वारी आहे उनखे ॼमंदो पुत्र जेको तुंहिंजे हंज में पलंदो ॻाल्हि सम्झ में अचेव थी तव्हां जेके पुराणा थी आहियो टे कॾहिं ॾींहुं वेठा इहे त हेॾे थोरो तव्हां बि केॾा आरसी आहियो छा थोरो ओरते अलाह से तव्हांखे ॾुखियो ॾींदा तव्हां बि नंढा तव्हां बि जेके पोइ ते वेठा ओरते तव्हां भला जेके भित जे परियां बीठा तव्हांखे साईं दावत कोन ॾिनी आहे अचो अचो अंदर अचो भाग थी न मऊअ जे बचन जी कचरी ॿुधण बि भाग आहे ॾाढा सुभाणे अल्लाह वाह वाह हाणे हेॾे मोॾे महबूबन करीमन कायनात जो सरदार इन लफ्ज़ में ॿ शयूं फरमाए एक तो महबूबन करीमन कायनात जो सरदार फरमा मुझे न्याणीअ खे उमेद वारी आहे उनखे धीअ न उनखे पुत्र ॼमंदो हेॾे मोॾे न्याणियो अब ॿियो नंबर मुझे महबूब करीम फरमायो त ओ चाची वो ॼमंदो तुंहिंजे हंज में पलंदो माना एस ताईं तूं ज़िंदा हूंदी एस ताईं हिन जहान मां वेंदी न इहो मुंहिंजो बच्चो ॼमंदो तुंहिंजे हंज में पलंदो इमाम हुसैन पाक जी तारीफ़ ॿुधी दिलि ठरेव थी जंहिंजी दिलि ठरे थी उहो सुभान अल्लाह जेको मालिक न ख़ुशि थींदो मालिक बि उन न ख़ुशि थींदा सुभान अल्लाह हज़रत इमाम अली मकाम हज़रत इमाम हुसैन पाक जी विलादत अञा थी आई न हुई महबूब अॻ में ॿुधाई उन महिल वटि टीवी एक्सरा अल्ट्रासाउंड कोन हुया वाह गैब दा नबी तुंहिंजे गैब दा क़ुर्बान वञा मुंहिंजो मुस्तफ़ा अॻ में पियो ॿुधाए त मुंहिंजे न्याणीअ खे उमेद वारी आहे ॼमंदो पुत्र मां थो तव्हांखे ॿुधायां हीअ पेट जी हीअ जेका खल आहे इहा बि भितर अंदरि कुझु कन न मुझे महबूब करीम अग में बुधायो इन्हनि काफरन ता फरमुलो बाद में कढियो महबूब करीम अग में बुधाए छॾे त मां अल्लाह जो नबी थो बुधायां त इनखे उमेद वारी आहे ॼमंदो पुत्र जेको तुंहिंजे हंज में पलंदे और वाकई में इं थियो हज़रत इमाम हुसैन पाक जी जॾहिं विलादत थी त महबूब करीम जॾहिं अम्मा साण सची खातून जे हावेलीअ में आया दाइया जी अर्ज कई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा दिलबर हबीब अर्ज त तव्हां जी प्यारी न्याणी फातिमा जे जानी खतरो थी वियो महबूबन करीमन कायनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया छा थियो मुंहिंजे फातिमा खे अर्ज कई त या रसूल अल्लाह बीबी फातिमा के मन बार अचण खां पोइ मां ताई आहियां महबूब खे अर्ज कई सही मां केतिरा जा व्यंब कराया पर बार ॼमण धीअ ॼमे या पुत्र उन खां पोइ गंदगी ईंदी आहे उहा बीबी फातिमा खे आई कान्हे का मुंहिंजे महबूबन करीमन फरमायो त मां तोखे ॿुधाए छॾियां ताई अल्लाह जी इज़त जो कसम आहे इन गंदगीअ खां मुंहिंजी न्याणी फातिमा पाक आहे ॾाढा चओ सुभान अल्लाह वॾी ॻाल्हि आहे हेॾे मोॾे तने हलियो महबूब जा आशिक़ो वॾी ॻाल्हि आहे पंहिंजा सुन्नी त चवंदा आहिनि त इहे पंज तन पाक आहिनि पर अल्लाह ताला बद अक़ीदे वारनि खां बि चोराईंदो आहे त पंज तन पाक आहिनि कंदा किला आहिनि पर चवंदा आहिनि पंज तन पाक ऐं अल्लाह ताला ज़बान ते इहो लफ़्ज़ चोराईंदो बि अथनि आयो पलीत परदा थो मञरायो थो पंज तन पाक करे मञीदा बि आहिनि किला बि कंदा मां सुन्नी तुंहिंजे इश्क जो कुर्बान वञा पंज तन पाक मञी तो बि तूं त अल्लाह ताला अदब बि तोखे नसीब फरमाए तेरे करार मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा असदुल्लाह शेर खुदा किताब लिखंदा त हिकिड़े दफ़े पाण बाग में बीठा डाचन खे दीदार पिया करा
जेडी मल उते बीठा त हजरत अबू बकर सिद्दीक हजरत अमीर उमर आया। सोना हैदर जी सोना सिद्दीक अकबर सही अर्ज या त महबूब करीम कायनात जे सरदार दी तमाम घणा रिश्ता आया। असा जी दिल थी चवे त बीबी फातिमा जो रिश्तो तू अली वठी हैदर करार मौला अली मुश्किल को शादो जे जने यो मशवरो थियो त मां तकड़ो तकड़ो रसूलुल्लाह जे हावेली ते आयो। महबूब करीम कायनात जे सरदार जे हावेली में आयो। हे लफ्ज तवज्जो सा ॿुधो। अञा मौला कायनात मौला अली मुश्किल को शाह महबूब करीम जे हावेली जे अचन पिया। अञा अली दरवाजो न खड़कायो। हे लफ्ज ॿुधण जरो अली पाक दरवाजो न खड़कायो। मुझे मुस्तफा पांजे घर वारी के अग में फरमायो त इयो दरवाजो जेको हाने खड़के त जल्दी खोल जा। इयो दरवाजे खड़काईंदड़ अल्लाह ही अल्लाह जे रसूल जो महबूब आ। महबूबा ये फरमाए ना त इयो मुझो महबूब आ न इयो अल्लाह ही अल्लाह जे रसूल जो महबूब आ। जेदी मल जो मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा दरवाजो खड़कायो त बीबी पाक महबूब करीम जी ज़ौजा महबूब करीम जो ज़ौजा कवा सा मोमिन जो अमड़ियों अज़वाजु व उम्महात कुरान त मोमिन जो ये अमड़ियों मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा ये दरवाजो खड़कायो। यकदम दरवाजो खोलियो। महबूब करीम जी जेदी मल हुजूर में हजरत हैदर करार मौला अली आया त महबूब करीम फरमाया अली की आयो। अर्ज कई त या रसूल इन बीबी फातिमा जो रिश्तो मुखी दी। तवज्जो हैदर करार मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा जन की चार भाईरन चार घणा भाईरन ज़बान सा वली आवाज सा घणा भाईरन और अम्मा सच्ची खातून जन भी भेनरू चार घणी भेनरू चार वली गाला त महबूब जे इस्म में भी अखर चार बैतुल्लाह के कुल्लू भी चार महबूब के न्यायू भी चार तवज्जो वडे में वडा मलाइका भी चार ऐ आसमानी किताब भी चार फिक़ह जा इमाम भी चार आसमानी किताब भी चार मुझे मुस्तफा के न्यारी भी चार मुझे महबूब करीम जे इस मस्जिद में भी अखर चार ऐ मोहब्बत में भी अखर चार ऐ रसूलुल्लाह जा वडे में वडा साहबी भी हुए चार। हथ मथे करे सुभान अल्लाह चार तक बेड़ा ही सुभान अल्लाह। महबूब करीम कायनात के सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ अली मां अल्लाह जो नबी तो के बुधाया तू बाद में आयो तू जो रिश्तो अग में खुदा करे छड़ियो तू बाद में आयो तू जो रिश्तो खुदा सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमाए तो सुना हैदर तू बाद में आयो तू जो रिश्तो खुदा अग में करे छड़ियो। हैदर करार मौला अली मुश्किल कुशा जो दे मुझे अखि में ओढ़ा वई इरादो कयो महबूब करीम कायनात जे सरदार फरमाए अली भला हक मोहर में छा थो ले तवज्जो महबूब करीम कायनात जे सरदार के अर्ज कई त या रसूल अल्लाह मां हक मोहर में 1.5 किलो चांदी जो थो दिया। घणो 1.5 किलो चांदी जो थो दिया। महबूब करीम कायनात के सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए ओ अली तू जो जेडी वल रिश्तो खुदा कयो ना उते वकील हजरत आदम और 40,000 मलाइकत शिरकत कई और जमीन ते वरी तू जो वकील इयो वाहिद मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा जे जो वकील मदीने वालो साईं थियो साईं मुज़फ़्फ़र शाह सुभान अल्लाह।
यो वाहिद मौला कायनात मौला अली मुश्किल कुशाइदे जो अकीद मदीने वारो साईं जेके अहले इल्म वारा हिन ॻाल्हि खे नोट कयो जंहिंजो वकील मदीने वारो साईं आ उनखे शायद की भी ज़रूरत कान्हे का इते हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई आहे उहा ॿुधायां हाय तेरे करार मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा ॾे हिकिड़ी छोकिरीअ लिखियो ख़त साईं मां आहियां काफ़िराणी पर जे करे तो अली मूंखे निकाह मूंसां कंदे त मां रसूल अल्लाह ते कलम भरे मुसलमान थींदा मां तव्हांखे ॿुधायां ख़बर अथव त मौला अली सोनो केॾो वदन वदन मुफसर लिखियो आहे मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा एॾो त सोनो हो हलंदड़ माण्हू त पी रहंदा पर झंग जा जानवर चरण छॾे मौला अलीअ जो दीदार कंदा दिल ई ठरी पई हाय तेरे करार मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा एॾा हसीन हलंदड़ माण्हू पी रहंदा जॾहिं मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा कदम मुबारक जा दरमियाना हुया ऐं पाण सीनो मुबारक वेकरो जेॾी महिल हलंदा किताब लिखंदा त है तेरे करार मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा जॾहिं हलंदो त अर्श जा मलाइका निकिरंदा है तेरे करार मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा सदुल्लाह शेर खुदा कि महबूबन करीम फर अली हक मोर में छातो दे अर्ज कई त या रसूल अल्लाह हक मोर में 1.5 किलो चांदीअ जो तो गया मुझे महबूबन करीम कायनात के सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो वो 1.5 किलो मां खणी करे बीबी फातिमा ने फातिमा अली पुत्र अबू तालिब जो हेतरे हक मोर सा तो के निकाह में कबूल बीबी फातिमा खामोश थी वरी महबूबन रिपीट फरमायो बियो दफो टियों दफो अर्ज कई त या रसूल अल्लाह तू मुझो बाबो आ पर एकड़ो अर्ज कया पाण फरमाए चओ अर्ज कया नाराज त न थींदो न महबूबन करीम फरमाया फातिमा चओ अम्मा बीबी पाक फातिमा थी चवे बाबे रसूल अल्लाह के मुझा महबूबा अली के चओ त मां हक मोहर जेको आ पंहिंजी मर्ज़ी वारो वठंदा हक मोहर जेको आ हक मोहर जेको आ पंहिंजे मर्ज़ी वारो वठंदा है तेरे करार मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा खे ईअं चओ त मां हक मोहर पंहिंजे मर्ज़ी वारो त महबूबन करीम फरमायो त फातिमा तोखे ख़बर आ त तू जो रिश्तो मां अल्लाह जे नबी न कयो आ तू जो रिश्तो खुदा कयो तू जो रिश्तो खुदा कयो आ अर्ज कई बाबे रसूल अल्लाह के मुझे महबूबा करीम जे हुजूर में अर्ज कई मुझा महबूबा मुझे इया खबर आ मुझो रिश्तो तो न कयो तू करे हा त अकल ही न कया जे करे खुदा कयो त हाने अकल त कया न ओ मुझा महबूबा तू पाजे बाबे पाजे रब के चओ त हक मोर मुखे पाजे मर्ज़ी वारो ले महबूबन करीम फरमाए फातिमा छाती चवे महबूबन करीम के अर्ज कई त या रसूल पाजे रब के चओ त मुखे हे तुजा गुनहगार कंदा बख्शे दे अली मुखे निकाह में कबूल हाथ मथे करे सुभान अल्लाह महबूबन करीम कायनात के सरदार के न्याणी फातिमा तो असा मोमिन जी अम्मा अम्मा सच्ची खातून जेडी मल जो ये लफ्ज चया त रेशमी कपड़े ते छाते बड़े आवाज सा छाते रेशमी कपड़े ते अल्लाह जी तरफ का नूर के अखरन सा हजरत जिब्राइल कपड़ो खड़ी आयो उन में लिखल हो मुस्तफा तू पाजे न्याणी के जो त अली निकाह में कबूल कर मां रब वायदो तो कया क़यामत के ॾियारे तू अंकल करती वजा मां मुस्तफा जे इज्जत जो कसम तो खड़ी जो त फातिमा जो तोड़ मोटा मोटा सब गुनाहगार छडी दो
राजा राजा मस्त थी थोड़ी बनिया हो महबूब के तो उम्मत प्यारी आ पर मुस्तफा के बच्चन के भी महबूब उम्मत ही प्यारा राजा सुभान अल्लाह त इते एकड़ी रिवायत याद अची वई या ॿुधायो जिया अम्मा सची खादू न फरमायो त मुखे हक मोर पांजे मर्जी वारो खपे हाने हेदे बोले हल एकड़ो वक्त जो बादशाह हो जो नालो हारून रशीद छा नालो वो हारून रशीद एकड़ी औरत ने चोराए मोकलियो त मां तो सामने निकाह करण छो चाया उन जो नालो बीबी सुबेदा उन ने चोराए मोकलियो त मां तो सामने निकाह करण छो चाया निकाह कंदिया उन चयो उन पर्चे में लिखी ॾिनई त मूंखे हक मोहर पंहिंजे मर्ज़ी वारो ॾे पोइ तोसां शादी छो न कंदा उन चयो त माई तूं चरी आलाए छा तोखे ख़बर नाहे त मां वक़्त जो बादशाह आहियां मुंहिंजो सिबा न ख़र्चा तूं घुर त ॾियां जेको वणे सोन चांदी घुर ॾियां अंबार करे ॾियां मां त बादशाह आहियां उन चयो ॿियो कुझु न हिन ईरान खां हिकिड़ी नहर कढा जेके मक्के पाक में हाजी हज करण ईंदा न उहे हिन साल उहे पानी नहर ज़ुबैदा जो पीअन तू हारून रशीद मुखे निकाह में कबूल आ नाडिया रड़ करे सुभान अल्लाह आया उहा अज भी नहर मक्के पाक में आहे जेके नहर ज़ुबैदा चवंदा या बीबी ज़ुबैदा हारून रशीद जी घरवारी आहे यो हारून रशीद इब्राहिम बिन अदम ज़िन्नुन मिस्री बीबी राबिया बसरी ये हिक टाइम जा नाडिया सुभान अल्लाह ता हजरत इब्राहिम बिन अदम वक्त जो यमन जो बादशाह काथो वडे आवाज ओ हजरत इब्राहिम बिन अदम तो चवे त मां रात जो सुतो पियोस मुझे छत ते खड़को चाहते अता जो घर में सुता पिया तो रात जो अल्लाह पनाह में रखया खड़को थे चाहता तो घर चले के जेरी मले जो ये खड़को थो तो वक्त जो बादशाह हो घंटी लगाई नौकर डोड़ंदा आया उन्हनि खे जे मथे चेक कयो केरो रात जो घणो हिस्सो गुज़री विया केरा उन जा नौकर सिपाही मथे वठी भगा मथे चढ़िया के छा ॾिसण मथे कुझु आई थोड़ी देर गुज़री अञा उहे नौकर लथा पिया अचनि वरी खड़को बादशाह वरी उन्हनि खे आर्डर कयो चरिया हाणे वरी खड़को थियो आहे वरी वञी ॾिसो ये टे दफा ये थियो नेठ वक्त जो बादशाह पांजो बिस्तर छड़े और पाण चिड़ में खड़ी उठियो उठी करे सिधो मथे जने डाकण दे सीढ़ी ते चढ़ी मथे आयो छा ॾिसे त हिकिड़ो फ़कीर आ उनखे रसो हथ में आ बगल में बाहल में हाथ में वरी हासो अथव वो बाहल ओडी को घुमंदो अथव वक्त जे बादशाह कीर आ रात जो अची मुझे निंड भेटाई उन हजरत इब्राहिम बिन अदम अॻिते थी हक लॻ ओ फ़कीर कबीर वक्त जो बादशाह वेझो अची चई त ॾे हाल बोले ख़ैर त आहे केर तू हिते मथे चढ़ी किया हेॾो फौज जो पारो मथे किया सही नाराज़ न थे त मां तोखे ॿुधायां ॿुधा चई ॻाल्हि ईअं आहे त सही मुंहिंजो घोड़ो गुम थी वियो आहे वो घोड़ो ॻोल्हींदो थो वञा जेरी मल जो साईं इब्राहिम बिन अदम आई ॿुधो त घोड़ो गुम थी वियो आहे घोड़ो तो ॻोल्हिया उनखे जे चरियो आहे तोखे छा थियो हिन शाही महल जे मथां घोड़ा लभंदा जे ओ इब्राहिम बिन अदम शाही महल में जेकॾहिं छत ते मूंखे घोड़ो नथो मिले याद करे छड़िया त एड़न नरम बिस्तरन ते भी खुदा कोन मिलंदो नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर भैया मत गणी दे उठे जेडी वाला जो चाहिए त साईं
इन नरम बिस्तर ते की खुदा को न मिलंदी बस इया लफ्ज चई फकीर अगते हलियो त गुम थी जेडी मल जो गुम थी तो इन जो दिमाग चकरा जी छा गाला ये फकीर त वडो सबक दई इब्राहिम बिन अदम तो चवे त जेडी मल मा लही आयस डाडो रुनस अलाए छा राजा जो जाते खुदाई में मिली छा कंदा एड़ी बादशाही चवे तो त जेडी मल बटरे जहाना था वरी सागो मंजर मुझे आलू आयो चवे तो त जेडी मल जो मा मथे चढ़ी वियो हाने वरी नौकरन के दे पई को थिए खड़को थियो पाण वे जेडी मल जो मथे वियो त नौकर से भाई सब कढ लगा हजरत इब्राहिम बिन अदम के चई त साईं हजरत इब्राहिम बिन अदम समझी वियो चई त पुछा के तो फकीर हेडे छत ते की आयो से मुजो उठ गुम थिया उहो बोलण आयो पाण फरमायो त इन शाही महलन जे मथा उठ न बंदा जे करे उठ न तो लबे त खुदा भी कोन मिलंदी हजरत इब्राहिम बिन अदम जो फकीर अगते जो गुम थियो हलियो वियो जेडी मलवा वो हजरत इब्राहिम बिन लथो उन छा कयो शाही लिबास लाहे फकीर लिबास पाए उए खजाना जो चाबी वजीर के हवाले कई ठका देने भगो इयो तो अजो के टाइम में पक्की जगह भी कोई को न छड़े सकदो पर हे खुदा के प्यार में शाही महल छड़े जेडी मल जो शाही महल छड़े अगते हलियो हलंदे 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 जेडी मल जो अगते थियो जंगल में वियो अची रुनो रोईंदे रोईंदे पांजो हाल विचारे ओ मिठड़ा रब मुसा परच जे करे शाही महल में न मिलंदो त जंगलन में त इन जे करे पर पट में मा खड़ी कहा कया त तू रुठल रब रिझाए वठा हजरत इब्राहिम बिन अदम जो चवे ए दिल में इरादो कन की कया कादे वजा उते शाही महल छड़े वयो आया हर शय सुख छड़े आए हजरत इब्राहिम बिन अदम तो चवे त दिल में इरादो कन त मदीने वजा कादे वजा या अल्लाह जो को ज़बान सा चवे उन के भी घुरा जा चौ कादे हलो चौ मदीने कादे हाय हाय दिल ठरे न ये दिल ठरे थी वो सुभान अल्लाह चवे तो दिल में इरादो कयो त मदीने वजा पर मदीने भी एड़ी अदा सा वजा जिया कोई भी वयो ही न होजी कोई भी ये वयो ही न होजी हजरत इब्राहिम बिन अदम तो चवे दिल में इरादो कर किया वजा दिल में इरादो थियो त हर विखते बरकातु नफल पढ़ हर विखते वरी नफल पढ़ एक कदम खाई वरी नफल बियो कदम खाई वरी नफल टियों कदम खाई वरी नफल हाणे जमल का जने मक्के हलियो चवे तो त रोईंदो रहियो त हिक कदम ते नफल पढ़ंदो रहियो हलंदे किताब लिखंदा 7 साल गुजरी विया अन्या यमन ई मक्के जे विच में पहुतो काथे पहुतो यमन ई मक्के जे विच ते पहुतो अन्या सफर तय कंदो वञे पियो चवे थो त उते वेही रहियो त कुझ न कुझ साई पटिया वेठो हो हिकड़ी वण जे हेठो हीअं ॾिठई कपड़ा त फाटी विया वरी छा कयई सुई खणी ऐं पंहिंजे कपड़े खे टोपे पे कपड़न ते मिट्टीअ जो गुबार छा ॾिठई त हिकिड़ो वक़्त जो बादशाह वॾे घोड़नि ते वॾे पंहिंजे फौज जे विच पहरे में दबदबे सां अचे थो जवे तो त जेडी मल वॾे दबदबे सां मां अचां पियो हीअं जो मुंहिंजी नज़र पई हज़रत इब्राहिम बिन अदम ते त उहो हज़रत इब्राहिम बिन अदम जो उहो वज़ीर हो जेके शाही खजाने जूं चाबियूं ॾेई आयो उन छा कयो फौज खे परे बीहारे हज़रत इब्राहिम बिन अदम ॾे लही आयो अची पासे में वेठो वेही करे अर्ज़ कई त क़िबला अर्ज़ा शाही महल छॾे आए खजाना छॾे आए वॾा सुख छॾे आए थधा पानी छॾे आए अची मिट्टीअ जो गुबार तुंहिंजा कपड़ा फाटी विया छा थो कर
इन को हुआ बादशाही भली ना है। हजरत इब्राहिम बिन आदम जैसा सुई सा हुआ कपड़ो सिपे पियो हुआ सुई खड़ी दरिया में उछलाए करे ऐं न वज़ीर ॾे निहारे करे चई त तो मूंखे सुञातो बाक़ी हा सही मां तोखे सुञाणा सही तो मूंखे सुञातो हा मां तोखे बि सुञाणा तूं मुंहिंजो वज़ीर जैसे तू मुझे बादशाह दादा सुभान अल्लाह सही तू मुझे बादशाह हजरत इब्राहिम बिन आदम की जैसे ही तू फकीरिया में गुजारियो हे शाही बल छड़े करे केने मा रोब था दबदबे सा वना तो हजरत इब्राहिम बिन आदम चयो त जेदी मल हिन ये लफ्ज चया मां दरिया दे ॾिसी दरिया में जो ओ बच्चू या जेका सुई उछले में याद खणी दियो दादा सुभान अल्लाह चो किताब लिखंदा तो हज़ारी बच्चू वो बात में वरी सुई खड़ियो वरी उने सुई थलियो बीठो हुजा हजरत इब्राहिम बिन आदम तो जबे मां हिया जो ॾिठो उन्हनि सभनी बच्चन के जेके सुई हुयूं उहे सोन जो छा जो हुयूं उहे सोन जो हजरत इब्राहिम बिन आदम चयो मुंहिंजी सुई जेका है उहा सोन जी कान हुई उहा हिन स्टील जी हुई उहा मूंखे सुई ॾियो उहा मच्छी वरी ॿी वरी मच्छी उहा वरी स्टील वारी सुई खणी साईं जे आलो बेश्ती केॾी महिल जो बेश्ती साईं सुई वठी पाण पंहिंजे वज़ीर खे चयो त हाणे ॾे हाल वाल इहा तुंहिंजी बादशाही भली आहे या मुंहिंजी बादशाही भली उन जो वज़ीर सोचे मुझो दिमाग चकरा थी वियो रोई ॾिनो सही असुल बादशाही तुझी आ वेठो त तॾे ते आ पर तुझी झंग जे जानवर ते ऐं पाणीअ जे मच्छर ते भी तुझी हुकूमत हले थी मुझी त कोई भी मच्छू पियो चवण कोन वठंदो माण्हू चवण कोन था वठनि पाण फरमाइस त जंहिंजो रब हूंदो आहे तेजो सभु ॾाढा ॾाढा मस्तु थी थिए बस हाणे तव्हां पे थकिजी पिया हो न त इब्राहिम बिन आदम खे तर्जुमा करे ॿुधाए सीरत हो तो ऐसी हो हर दम दरूद पढ़ो उस पर शुजात हो तो ऐसी हो अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो सर नेज़े पे हजरत ने यूं सुनाया कलामुल्लाह तो पैगंबर भी हैरान हुए तिलावत हो तो ऐसी हो इमाम हुसैन जो जमण भी बेमिसाल हो तो शहादत भी बेमिसाल दुआ कयो अल्लाह ताला मुस्तफा उन जे बच्चन जो सच्चो पको गुलाम बनाए अल्लाह ताला तवा सजी हाज़िरी पाजे बारगाह में कबूल फरमाए वमा तौफीक इल्ला बिल्लाह अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू एक दफो अलहमदो शरीफ ट्रे कुल बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल अल्लाहु अल्लाह सुभान अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार मुझा अल्लाह महबूब जो वास्तो था महबूब जो बच्चन जो वास्तो था असां सवाल जा सवाल कबूल फरमा साईं जुमन शाह चांद जो कोई प्रोग्राम करायो आहे उन जी नौकरी पंहिंजे बारगाह में कबूल फरमा उन जे बचन जी जेके सुन्नत और उन्हनि में भी कामयाबी अता फरमा कर्ज मर्ज दर्द दूर फरमा जेके भी सैयद जो बच्चो समझी सवालिया अॼु खाली न वञे असांजा कर्ज मर्ज दर्द दूर फरमा जंहिंजा पुटड़ा न्याणियूं जवान उनजा फर्ज़ पूरा कर महबूब जे बच्चन जो वास्तो थे पको नमाज़ी बना असां सभिनी खे
गैरतमंद सुन्नी बना, बदअकीदे वारन खां बचा, नबी पाक जे गद्दारन खां बचा, नबी पाक जे बेवफा खां बचा। असा सभिनी जा कर्ज मर्ज दर्द दूर फरमा, असा सभिनी जो दिल जो मुरादू पूरी फरमा। ॾाढी सिक लगी आ मदीने पाक में, इन पाक कचरीअ जो वास्तो अथई, दस्तगीर रुठल रब तूं परचाए। वाकई असां ॾाढा कमज़ोर आहियूं जो अल्लाह जे वलियनि जा दरवाज़ा बंदि था थियनि। असांजे हर हालत रहम ऐं करम फरमा। असां ॾाढा गंदा गुनाहगार आहियूं, असांजी तौबा 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 क़बूल फरमा। असां सभिनी जा कर्ज मर्ज दर्द दूर फरमा। महबूब जे बच्चन जो वास्तो दे असांजो दिल जो मुरादू पूरी फरमा। असांजे पाक मुर्शिद हज़रत इमाम अली मकाम करबला मौला में नेज़े ते कुरान पढ़ो, उन घड़ीअ जो वास्तो असांखे घणे में घणो कुरान पाक पढ़ण नसीब फरमा। बाबा से रबर जेके तुंहिंजो बच्चो सम्झी सवारी आहिनि अॼु ख़ाली इन मस्जिद खे आबाद फरमा। जेके भी परे खां पंधड़ो करे उनजे कदम कदम ते रहमत अता फरमा। या रब्बे बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वगफिर लना मा मना या वासिल करम। मौला या सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम बिबरकतिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व अला सय्यिदिना मुहम्मद व अला बरकत ला इलाहा न्याज़मंद खोकर साहब ते रहमत अता फरमा। अजमे ला इलाहा इल्लल्लाह।